कराची में गुम थियल नारी दुआ ज़हरा पंजाब जे इलाइक़े पाकपतन मां मिली वई आहे। नारी पसंद जो पहिरों करे छॾियो। पुलिस जोड़े खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। कराची जे गोल्डन टाउन मां 10 ॾींहं अॻु गुम थियल नारी दुआ ज़हरा पाकपतन मां मिली वई आहे। पंजाब पुलिस नारी जो निकाहनामो साम्हूं अचण खां पोइ हवेली वासे निकाह में शाहिद ॼाणायल असगर अलीअ खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिं जांच दौरान नारी दुआ ज़हरा जे पाकपतन में मौजूदगीअ जी ॼाण ॾिनी हुई। पुलिस पाकपतन में मक़ामी ज़मींदार जे घर ते छापो हणी नारी दुआ ज़हरा ऐं साणसि पहिरों कंदड़ ज़हीर अहमद खे तहवील में वरितो आहे। नारी दुआ ज़हरा ऐं ज़हीर अहमद मक़ामी अदालत में हरासां करण जी दरख़्वास्त बि दाख़िल कराई। निकाह 17 अप्रैल ते थियो, जॾहिं त पटीशन 19 अप्रैल ते दाख़िल कई वई, जंहिं में संदसि वालिद ऐं सौट ते हरासां जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। होॾां नारी दुआ ज़हरा जो वीडियो बयान बि साम्हूं आयो आहे, जंहिं में दुआ ज़हरा चयो आहे त हूअ पंहिंजी मर्ज़ीअ सां घर खां आई हुई। संदसि वालिदेन मर्ज़ीअ बिना शादी कराइण चाहियो थे, मथसि तशद्दुद बि कंदा हुआ, जंहिं ते हूअ ख़ुशि न हुई। हुन वधीक चयो आहे त खेसि कंहिं बि अगवा नाहे कयो, घर मां को बि क़ीमती सामान नाहे खयो। घर वारनि संदसि उमिरि घटि ज़ाहिर कई आहे। संदसि उमिरि 18 साल आहे। पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़हीर अहमद सां कोर्ट में बहिणो कयो आहे। का ज़ोर ज़बरदस्ती नाहे, हूअ पंहिंजे मुड़ुस सां गॾु ख़ुशि आहे। होॾां नारी दुआ ज़हरा जे वालिदेन धीअ जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त असांजी शादीअ खे 18 साल नाहिनि थिया त दुआ जी उमिरि 18 साल कीअं थी वई आहे। दुआ जी उमिरि 13 साल कुझु महीना आहे। कॾहिं बि तशद्दुद नाहे कयो वियो ऐं न ई वरी शादी करण जी ॻाल्हि कई हुई। धीअ खे दॿाउ में आणे बयान रिकॉर्ड कयो वियो आहे। यादि रहे त नारी दुआ ज़हरा कराची जे इलाइक़े मलीर जे गोल्डन टाउन जे रहवासण आहे। 16 अप्रैल ते गुम थी वई हुई।